PPMPA हीर सौ बेलो शहर पहुंची। बॉयज़ कैंपस हाई स्कूल बेलो, मॉडल कम्युनिटी स्कूल बेलो, बॉयज़ ऐं गर्ल्स प्राइमरी स्कूल बेलो जा विज़िट कया। स्कूलनि जी इमारतनि ऐं क्लासनि जी हालत ॾिठी। उस्तादनि ऐं शागिर्दनि खां स्कूलनि में सहूलियतुनि जी खोट मुतलिक़ मालूमात वरिती। कैंपस हाई स्कूल जे हेड मास्टर हरेश कुमार MPA खे स्कूलनि जी मौजूदा सूरत हाल मुतलिक़ ब्रीफिंग ॾिनी। MPA हीर सौ सहाफ़ियुनि खे ॿुधायो त स्कूलनि जी हालत ॾिसी ताजुब थियो आहे। स्कूलनि जूं इमारतूं नाहिनि, शागिर्द खुले आसमान हेठि पढ़ी रहिया आहिनि। हिन चयो त हितां जे स्कूलनि जा मसइला वज़ीर तालीम, वज़ीर आला ऐं सिंध अॻियां रखंदासीं ऐं स्कूलनि जा मसइला जल्द हल कराईंदासीं। MPA हीर सौ सां गॾु DAO सेकेंडरी सुजावल दोस्त अली मला, TO फीमेल प्राइमरी सुजावल आपा नायला, TAO मेल सुजावल शफ़ी ॿारनि ऐं PP अॻुवां डॉक्टर इक़बाल मेमन, शहज़ाद मेमन, गयाज़ मेमन, हनीफ़ वलरो ॿिया शामिल हुआ। उन खां पहिरियां PPMPA 2 ॾींहं पहिरीं बेलो शहर भरिसां सूरजानी बंद वटि सिंधु दरिया में ॿुॾी फ़ौत थियल 2 ॿारनि जे वारिसनि सां ॻोठु कांगो मला पहुची ताज़ियत कई ऐं ॿारनि जी ॿुॾण मुतलिक़ वारिसनि खां तफ़सील वरिता ऐं ताज़ियत कई। रिपोर्टर मोहम्मद हनीफ़ गोटो।